अस्सलाम वालेकुम। अच्छा, पेपरनि में अक्सर हिन टाइप जा क्वेश्चन परसेंटेज मां घणे क़दुरु हिन टाइप जा क्वेश्चन ईंदा आहिनि। हाणे त तव्हांजो सिलेबस आहे, पॉसिबिलिटी आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मां जेको आहे खणी करे ॾियनि, उन्हनि में बि अगेन जेको आहे इन टाइप जा क्वेश्चन आयल हूंदा आहिनि। पर इन खां अलावा तव्हां जेकी बि टेस्ट ॾींदो उन्हनि में हिन टाइप जा फाइंड 20% ऑफ 25, 60% ऑफ 140, 5% ऑफ मिसाल था वठूं 35, 25% ऑफ 25, ईअं इन टाइप जा क्वेश्चन घणा ईंदा आहिनि। हाणे इहे कीअं सॉल्व थींदा, इन्हनि जो अचो तव्हांखे तरीक़ो ॾेखो सम्झायां थो। ठीकु आहे, तव्हां ऑलरेडी पढ़ी आया हो परसेंटेज कीअं सॉल्व कबी आहे। हाणे जी मिसाल असां हे क्वेश्चन नंबर 1 सॉल्व कयूं था। पहिरियों तव्हां हिन में ॾिसंदो त मिलियल छा छा आहे। हे फार्मूलो तव्हां परसेंटेज जे हिसाबनि में ज़हन नशीन करे छॾियो, यादि करे छॾियो। सॉरी, परसेंटेज इज़ इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे, हे फार्मूलो तव्हां ज़हन नशीन करे छॾियो त बसि इहो फार्मूलो असांखे यादि करे छॾिणो। हाणे हिन में ॾिसंदासीं मिलियल कहिड़ी शइ आहे। ॾिसो, हे 20% आहे, इन जो मतिलबु आहे असांखे उहो हे परसेंटेज मिलियल आहे। 25% ऑफ 25, हाणे इन जो मतिलबु आहे टोटल जेको अंग आहे, टोटल रुपया आहिनि ईअं खणी सम्झो, उहो 25 आहिनि, चए थो उनजो 20% ॻोल्हियो। ठीकु आहे, सो हे असांजो थी वेंदो टोटल। ठीकु आहे, इन टाइप जा जेके बि क्वेश्चन हूंदा आहिनि नॉर्मली उन्हनि में परसेंटेज बि मिलियल हूंदी आहे, टोटल बि मिलियल हूंदो आहे। हाणे असां छा कंदासीं, असां सिंपली एतिरो कमु कंदासीं त जेके शयूं या जेके वैल्यूज़ असांखे मिलियल आहिनि उहे असां पुट कंदा वेंदासीं। ॾिसो, जीअं आहे मां हिते परसेंटेज जी जॻह ते मां घणो लिखंदुमि, 20 लिखंदुमि। ठीकु आहे, टोटल जी जॻह ते मां घणो लिखंदुमि, 25 लिखंदुमि। मथां हे ज़रबिया 120, सिर्फ़ु जेको हे पी आहे इहो असांखे न आहे मिलियल। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हाणे ॾिसो, हे बि अंगु थी वियो, हे बि अंगु, हे बि अंगु, यानी सभु नंबर थी विया। हे सिर्फ़ु जेको आहे सो छा बचियो, वेरिएबल। जेको वेरिएबल हूंदो आहे या ABC उहा आहे हिन पासे नो अकेलो बचाइबो आहे, बाक़ी सभु नंबर हेॾे शिफ्ट कबा आहिनि। उनजे रूल जी बि तव्हांखे ख़बर आहे त 20 पंहिंजी जॻह ते पियो आहे, P पंहिंजी जॻह ते पियो आहे। हाणे जेको हे 25 आहे इहो वंड में आहे। ठीकु आहे, वंड जो उसूल आहे उहो हेॾे अची छा थी वेंदो आहे, ज़रब थी वेंदो आहे। सो हे 25 हेॾे अची छा थी वेंदो, मल्टीप्लाए थी वेंदो। सॉरी, हे 10 न आहे, 100 आहे। 100 जेको आहे सो हिते ज़रब में आहे, ज़रब वारी बराबरि जे हिन पासे ॾों वञी करे छा थी वेंदी आहे, वंड थी वेंदी आहे। हे 100 हिते अची वेंदो। ठीकु आहे, हाणे असांखे सिंप्लीफिकेशन करणी आहे, 0 0 सां कटे छॾींदासीं। कटण जो मुराद आहे हाणे बाक़ी हिते 2 बचा ऐं हिते बाक़ी 10 बचा। हे ॿई पाण में कटिंग थी सघे थी पई, ॿई ॿधी आहिनि। ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते घणा दफ़ा, 5 दफ़ा। हाणे हेठों 5 बचियो आहे त 5 जी 25 सां कटिंग थी सघे थी पई, 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 5 दफ़ा। सो हाणे कटे सटे हेठों 1 बचियो, 1 लिखण जी ज़रूरत न आहे। 1 ज़रबिया 5, 1 5 ऐं 5। सो P घणो अची वेंदो, 5। इन जो मतिलबु आहे त 25 जो जेकॾहिं 25 रुपया हुजनि उनजो 20% घणो निकिरंदो, 5 रुपया निकिरंदो। काई बि शयूं 25 हुजनि उनजो 20% घणो निकिरंदो, 5 निकिरंदो। 25 लख हुजनि त उनजो 20% घणो निकिरंदो, 5 लख निकिरंदो। ठीकु आहे, इन टाइप जा जेके क्वेश्चन हूंदा आहिनि नॉर्मली उन्हनि में टोटल बि मिलियल हूंदो आहे, परसेंटेज बि मिलियल हूंदी आहे। जीअं ॾिसो, हाणे हिते चयल आहे फाइंड 25% ऑफ 25। ठीकु आहे, हाणे असां हिते छा कंदासीं, पहिरियों फार्मूलो लिखंदासीं, परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि, हिकु त परसेंटेज मिलियल आहे। ईअं सम्झो मां हिते ड्राए करे छा लिखंदुमि, 25 लिखंदुमि। हिते टोटल जी जॻह ते ड्राए करे मां छा लिखंदुमि, 25 लिखंदुमि। बाक़ी जीअं आहे, हाणे छो जो करे P असांखे फाइंड करिणो आहे त P असां हेॾो अकेलो रखंदासीं, बाक़ी हे सभु हे ऐं हे ॿई हेॾे शिफ्ट कंदासीं। ठीकु आहे, सो P इज़ इक्वल टू हे 25 पंहिंजी जॻह ते पियो हूंदो, हे 25 जेको हेठो वंड में आहे इहो हेॾे अची छा थी वेंदो, मल्टीप्लाए थी वेंदो। ठीकु आहे, उनखां पोइ 100 जेको आहे सो इहो वरी हिन सां छा थींदो, अची करे वंड थींदो। हाणे छा थींदो, सिंपल कैलकुलेशन करणी आहे। जी मिसाल 25 जी मां हिन सां कैलकुलेशन कयां थो, डायरेक्ट 25 जो खोड़ो हणूं था। हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा वेंदो। ठीकु आहे, सो हाणे छा बचियो, 25 वंडिया 4 बचियो। ठीकु आहे, हेॾो 25 रुपया 1 बचियो, हेठो वंडिया 4 बचियो। हाणे 25 खे असां चैन सां वंड कंदासीं, 10 वारी वंड बि तव्हां सिखी आहियो। चैन जो खोड़ो पहिरियों 25 ते पढ़ंदासीं। 5 चौक 20, 4 चौक 16, 5 चौक 20, 6 चौक 24, 6 चौक 24 घणा बची पवंदा, 10 बची पवंदा। सॉरी, 1 बची पवंदो। 25 मां 24 वेंदा, 1 बची थो न, असां हिते 10 ई ॾेई करे छा ॾींदासीं, हिते 0। हाणे चैन जो खोड़ो पढ़ंदासीं, 1 चौक चौक 2 चौक 8, 3 चौक 12 वधी वियो, 1 चौक चौक 2 चौक 8, घणा बचंदा 2। 10 खां पोइ वरी ऑटोमेटिक कट खां पोइ 0 अची वेंदो। हाणे चैन जो खोड़ो घणा दफ़ा वेंदोसि, 5 दफ़ा वेंदोसि, 5 चौक 20। सो कटे सटे जेको हिन जो जवाबु ईंदो इहो थींदो 6.25%। ठीकु आहे, यानी 25 जो 25% घणो निकिरंदो, 6.25। सॉरी, परसेंट न, परसेंट त ऑलरेडी मिलियल आहे, 6.25 थींदो। 25 रुपया हुजनि, जेकॾहिं असां चऊं त हिन जो 25% केतिरो थींदो, त उहो थींदो 6 रुपया 25 पैसा। ठीकु आहे, हाणे इहो हुयो इनखे सॉल्व करण जो तरीक़ो। हाणे हे जेको हिकिड़ो बचियो आहे इहो बि तव्हांखे मां करे ॾेखारियां थो, पोइ तव्हांजे किताब मां तव्हांखे ॾेखारियां थो जेके आयल आहिनि उहे तव्हां कीअं सॉल्व कंदो। हाणे जी मिसाल चयल आहे 60% ऑफ 140। हाणे असांखे ख़बर आहे हे जेको आहे परसेंटेज आहे ऐं हे छा आहे, टोटल आहे। हे छा आहे, परसेंटेज।
सो असां फार्मूलो लिखंदासीं परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हाणे परसेंटेज जी जॻह ते मां छा लिखंदुमि 60, टोटल जी जॻह ते छा लिखंदुमि 140 मल्टीप्लाइड बाय 100 मथां पी रखंदुमि। हाणे हे सभु हेॾे महिल जेको आहे शिफ्ट थींदा, हेॾे अची छा थी वेंदो 140 मल्टीप्लाए पोइ हितां ख़तमु थी वेंदो। 100 वरी हिते ज़रब में हुयो, हेॾे अची छा थी वेंदो वंड थी वेंदो। ठीकु आहे। हाणे सिंपल कैलकुलेशन आहे, 0 0 सां कटिजी वेंदो, हे 0 हिन 0 सां कटिबो, हेठो हिकु बचो आहे, लिखण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु 6 ज़रबिया 14 कंदासीं। हाणे हे 14 ज़रबिया 6 मां रफ़्ते करे थो वठां, 4 छिक 24 ॿ मथे विया, 1 छिक ऐं छिक 6 ऐं 2 8 84 थींदो। ठीकु आहे। यानी कि 140 जो 140 जो 40% केतिरो निकिरंदो 84 रुपीज़ निकिरंदो। हे असांजो छा आहे आंसर आहे। आई होप तव्हांखे हाणे हे सम्झ में अची वेंदो त हिन टाइप जा क्वेश्चन कीअं कबा आहिनि। तव्हांखे मां हाणे पंहिंजे किताब मां ॾेखारियां थो, 6 क्लास में हिन टाइप जी पूरी एक्सरसाइज़ ॾिनल अथव। सभिनि खां पहिरियों इहा सॉल्व कयो त जीअं तव्हांखे हिन ते ग्रिप अची वञे। ऐं इहे टोकन क्वेश्चन अथव, वॾा चांसिस अथनि त हिन टाइप जा क्वेश्चन तव्हां वटि ईंदा। हिकिड़ो मिंट सिर्फ़ु मां हिते खोले वठां। हे मालियाती हिसाब, ठीकु आहे, इन में आयल हूंदो पेज नंबर 119। हाणे हे ॾिसो, हे तव्हांजा पूरा हिसाब आयल अथव 50% ऑफ 10। ठीकु आहे। हाणे जेको हे 50% आहे, परसेंटेज थींदी, 10 छा थी वेंदो टोटल थी वेंदो। 30% ऑफ 70, 30 हे परसेंटेज थींदी, हे छा थी वेंदो टोटल थी वेंदो। 25% ऑफ 250। ठीकु आहे। हाणे इहो घणो थी वेंदो 25% जेको आहे टोटल थी वेंदो, हे 25%। यानी परसेंटेज ऐं टोटल तव्हांखे मिलियल आहे। सिंपल पार्ट ॻोल्हणो आहे, फार्मूले खे रीअरेंज करिणो आहे। हाणे हे एक्सरसाइज तव्हांजो होमवर्क अथव, क्लास वर्क अथव। इनफैक्ट इन मां तव्हां कहिड़ो कहिड़ो हिकिड़ो हे पहिरियों नंबर, ठीकु आहे, ऐं हे 3 नंबर, अला तव्हांखे निकिरी ॾे 4 नंबर, ऐं हे 9 नंबर 210 11 नंबर आहे शायदि, 11 नंबर 210 जो 15%। इहे जेके आहिनि तव्हां हाणे जो हाणे करे ॾेखारियो।